फारूक तूं अची वई? खैर त सुणी तो घुरायो थे? फारूक मां तोखे इन जे लाइ घुरायो आहे थाणे जो हाणे वञी अनवर खे चओ असांजी ॻोठ ॾे नाची छो त अदा वारा ॾाढा ॾमरियल आहिनि थी सघे त वॾो नुक़सान त थी वञे। ठीकु आहे सोनी मां मां वञी ॿुधायां थो। हल हल ठीकु आहे तूं वञण जी कर त कोई ॾिसी न वठे। दिलावर खान साहब कीअं चलती इहो त पंहिंजे भाउ दिलदार खां पुछा कयो। छा ॻाल्हि आहे साहब वॾा वरी का नई का कानून जी चाल चली अथई छा? अरे बकवास पंहिंजी बंदि कर। आमिर खान को चालबाज़ न आहे जेको बि कमु कंदो आहे सिधो कंदो आहे। ज़बान पंहिंजी संभाले ॻाल्हाए त छके काकड़ खां किथे न वठाए। हिकु तुंहिंजो थाणो नाहे नाहे थाणो। इहो त तूं थाणे ते हल तोखे उते ॿुधाईंदासीं। पर साहब इहो त ॿुधाए मुंहिंजे भाउ ॾोह कहिड़ो कयो आहे जो हुनखे गिरफ़्तार करण आयो आहीं? दिलावर तुंहिंजो भाउ शेर खान जे भाइरनि सां विड़ियो आहे। जो भाउ साहब इहो तूं छा चई रहियो आहीं? मुंहिंजो भाउ ईअं नथो करे सघे। दिलावर तॾहिं त चयो मां इहो सवाल पंहिंजे भाउ खां पुछा कर। दिलदार गाॾी में हली वेहदे या टंगो टोली करे खणी हलूं? हुनजी का बि ज़रूरत न आहे तोखे सूबेदार। मां पाण अची गाॾी में वेहां थो। चङो ता